अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, कुछ मशहूर ऐं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं त नंढड़ियूं आहिनि पर कम वारियूं हुजनि थियूं। अहिड़ा ई नंढड़ा मशहूर तव्हांखे हिन वीडियो में ॾींदासीं जेके अॼु ताईं तव्हांखे सिंधी ॿोली में कंहिं न ॾिना हूंदा। उमेद आहे तव्हांखे हिन मां कुझु न कुझु फ़ाइदो ज़रूरु मिलंदो। वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। अहिड़नि माण्हुनि खां अलॻि थी वञो जेके तव्हां जूं ख़ुशियूं खसे रहिया आहिनि। ज़िंदगी तमामु थोरड़ी आहे, बेवकूफ़नि सां गॾु रही ज़ाया न कयो। दोस्तों, मोबाइल खे एयरप्लेन मोड ते लॻाए मोबाइल चार्ज करियो। इन सां तव्हांजो मोबाइल जल्दी चार्ज थींदो। जॾहिं बि का चीज़ ऑनलाइन ख़रीद करियो, सभ खां पहिरियां हेठि माण्हुनि जा रिव्यूज़ ऐं कमेंट्स लाज़मी पढ़ंदा कयो। इन सां अंदाज़ो थी वेंदो आहे चीज़ असली आहे या नकली, या दुकान वारे जो इमेज कहिड़ो आहे, ख़ासि तौरु दराज़ ते। रस्ते ते हलण वक़्तु ख़्यालु करियो अहिड़ी बिल्डिंग जे हेठां न गुज़रो जंहिं ते कमु हली रहियो हुजे। तव्हांजे मथां को प्लास, का सिर या का वज़नी चीज़ किरी थी सघे, ख़ासि वॾनि शहरनि में, छो जो उतां जूं इमारतूं वॾियूं हुजण करे ख़बर नथी लॻे त मथे छा थी रहियो आहे। जॾहिं पंहिंजे शहर खां परे को ॿियो शहर घुमण वञो, हमेशह कोशिशि करियो खाधो पीतो मार्केट मां वठी अचो, जीअं चांहि, मानी, कोल्ड ड्रिंक्स वग़ैरह। जंहिं होटल ते तव्हां रहियल आहियो उन खां वधीक सस्तो पवंदो। जेकॾहिं तव्हांजे सर में दर्द आहे त नीम गरम हल्के गरम पाणी सां सर खे धोवो। इन सां तव्हांखे रिलीफ मिली थो सघे। जेकॾहिं तव्हांजे कीचेन चाॿियुनि वारे छले में तमामु घणियूं चाॿियूं आहिनि त कम वारी चाॿियुनि खे नेल पॉलिश पान सां निशान करे छॾियो। इन सां तव्हांखे कम वारी चाॿी ॻोल्हण में आसानी थींदी। तव्हां पंहिंजे फ़ोन खे टूथपेस्ट सां साफ़ करे मोबाइल जी स्क्रीन चमकाए सघो था। स्क्रीन ते हल्को टूथपेस्ट हणी साफ़ कपिड़े सां स्क्रीन साफ़ करियो, पोइ जादू ॾिसो। जेकॾहिं तव्हां स्कूल या कॉलेज जा शागिर्द आहियो, कॾहिं कॾहिं स्कूल या कॉलेज जूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं भरींदा वञो। ही उहे ॾींहं आहिनि ज़िंदगी जा, वरी मोटी न ईंदा, पर यादूं हमेशह साण हूंदियूं। त दोस्तों, ही हुया नंढड़ा मशहूर जेके तव्हां सां शेयर कयासीं। उमेद आहे त वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक त तव्हां करे छॾियो हूंदो, चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो ऐं पंहिंजनि प्यारनि सां व्हाट्सएप ते ही वीडियो शेयर ज़रूरु करियो। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे शेयर जो ऑप्शन मिली वेंदो। मिलंदासीं अगली वीडियो में। असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।